बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, कीअं आहियो? उमेद आहे ठीकु ठाक हूंदो। अॼु असां तव्हांजे चोथें क्लास जी सिंधी जो सबक़ नंबर चोथों पढ़ूं था, जंहिंजो नालो आहे असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ही बाबा नात आहे, ठीकु आहे। नबी पाक जी सारा आहे, नबी पाक जी सारा खे नात चइबो आहे। सभिनी खां पहिरियां बैत पढ़ूं था, उन खां पोइ मश्क जी तरफ़ हलंदासीं। ख़ुदा जो प्यारो असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सदा जिया जियारो असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अचण साण तंहिंजे थियो रोशन जहान, आहे नूर सारो असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुढ़ा जे गुनाहनि में तन लाइ थियो, कंधी ऐं किनारो असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ग़रीबनि अझो ओट ऐं आसरो, वॾे शान वारो असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबियनि में पोयों नबी पाक थियो, सुहारो मोचारो असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ठीकु आहे बाबा, तव्हांजो बैत हुयो नात। हिन में हिकिड़ी लाइन लिखियलु आहे त नबी सगोरे जी साराह में चयल बैत खे नात चइबो आहे। ठीकु आहे। हाणे ही तव्हांजी जेका नात आहे, कंहिं लिखी आहे? हकीम फ़तह मोहम्मद सेवाणी। ठीकु आहे बाबा, इहो हुन जो शाइर आहे। हाणे अचूं था सवालनि जी तरफ़। पहिरियों नंबर सवाल आहे त हिन नात मां तव्हांखे कहिड़ो बंदु वधीक पसंदि अचे थो, उहो छो थो वणे? नबियुनि में आख़िरी नबी केरु आहे? शाइर ग़रीबनि जो अॼु ओट ऐं आसरो कंहिंखे सॼो आहे? हाणे अचो त हिननि जा तव्हां सवाल ऐं जवाब पढ़ूं था, तव्हांखे पढ़ायूं था। बाबा पहिरियों तव्हांजो सवाल आहे, हिन नात मां अव्हांखे कहिड़ो बंदु वधीक पसंदि अचे थो? ठीकु आहे, त असां लिखंदासीं हिन बैत में या हिन नात में असांखे या मूंखे टियों बंदु वधीक वणे थो। ठीकु आहे। ॿियो सवाल आहे, अव्हांखे उहो बंदु छो थो वणे? जवाबु थींदो, असांखे उहो बंदु इन करे वणे थो छो त हुन में शाइर चवे थो त जेके माण्हू गुनाहनि में बुॾल हूंदा आहिनि या बुॾल आहिनि, उन्हनि लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहारो आहे। ठीकु आहे। सवाल नंबर टियों आहे, नबियुनि में आख़िरी नबी केरु आहे? जवाबु, नबियुनि में आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि। सवाल नंबर चौथों, शाइर ग़रीबनि जो अझो ऐं आसरो कंहिं लाइ चयो आहे? जवाबु, शाइर ग़रीबनि जो अझो ऐं आसरो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चयो आहे। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ अचूं था अॻिते। हीअ नात सुर ऐं लय सां पढ़ी ॿुधायो, मतिलबु सुर में तव्हांखे ॿुधाइणो आहे झुमी झुमी करे। उन खां पोइ अचे थो, हिकु जहिड़नि आवाज़नि वारा यानी हमकाफ़िया लफ़्ज़ ठाहियो। हमकाफ़िया माना साॻिल माना वारा, जीअं प्यारो आहे त हुनजो जियारो, अहिड़े तरीक़े सां हिन जा ठाहींदासीं। सो उहे तव्हांजे लाइ असां लिखी रखिया आहिनि। जीअं आहे न्यारो त हुनजो थींदो प्यारो, वारो सहारो, सुहारो, मोचार। ठीकु आहे, इहे हमकाफ़िया लफ़्ज़ थी विया तव्हांजा। उन खां पोइ बाबा अचूं था असां नात जूं सिटूं पूरियूं करियो, माना ब्लैंक साइन, इन्हनि खे बि असां पूरो कयूं था। ख़ुदा जो प्यारो असांजो नबी, सदा जिया जियारो असांजो नबी। ग़रीबनि अझो ओट ऐं आसरो, वॾे शान वारो असांजो नबी। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ अॻिते तव्हांजो लेसन थी वियो पूरो। सो उमेद आहे तव्हांखे सुठी सम्झ आई हूंदी। जेकॾहिं वाक़ई में सम्झ आई आहे त ज़रूरु चैनल खे सब्सक्राइब कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। ठीकु आहे बाबा। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं तव्हांजे 5 नंबर सबक़ में। ठीकु आहे बाबा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि।